ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। सिंध हुकूमत पारां मुनशियात फरोशन खिलाफ कार्रवाई जारी आहिनि। कराची में एक्साइज पुलिस जी कामयाब कार्रवाई, 2 जवाबदार गिरफ्तार किया विया। 2 किलो 40 ग्राम आइस हथ कई वई। एक्साइज टीम कोरंगी सेक्टर 16 में कार्रवाई करे 2 मुनशियात फरोश शौकत नवीद के गिरफ्तार करे वरतो। केस दाख़िल किया वियो आहे। कामयाब ऑपरेशन ते सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी एक्साइज टीम के मुबारकबाद ॾिनी आहे। असां पंहिंजे नए नस्ल के मुनशियात फरोशन जे रहम करम ते नथा छॾे सघूं, इहो चवणु आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। असांखे नौजवान नस्ल के मुनशियात खां बचाइणो आहे। शर्जील इनाम मेमण चवे थो, सिंध हुकूमत मुनशियात फरोशन खिलाफ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते पुरआज़म आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध हुकूमत पारां मुनशियात फरोशन खिलाफ कार्रवाई जारी आहिनि। कराची में एक्साइज पुलिस जी कामयाब कार्रवाई, जंहिंमें 2 जवाबदार गिरफ्तार करे 2 किलो 40 ग्राम आइस हथ कई वई। एक्साइज टीम कोरंगी सेक्टर 16 में कार्रवाई करे 2 मुनशियात फरोश शौकत ऐं नवीद के गिरफ्तार करे वरतो। केस दाख़िल किया वियो आहे। कामयाब ऑपरेशन ते सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी एक्साइज टीम के मुबारकबाद। असां पंहिंजे नए नस्ल के मुनशियात फरोशन जे रहम करम ते नथा छॾे सघूं। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त असांखे नौजवान नस्ल के मुनशियात खां बचाइणो आहे। सिंध हुकूमत मुनशियात फरोशन खिलाफ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते पुरअज़म आहे।